नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सिंध एजुकेशन डे जे हवाले सां शाह अब्दुल लतीफ़ पब्लिक लाइब्रेरी सकरंड में शानदार नमूने सां मल्हायो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणे जे प्रोफेसर अयाज़ अली उन्हनि चयो त जंहिं क़ौम इल्म खे रोज़ी जो सबबु कयो उहा क़ौम तबाह थी वई आहे। दुनिया में हिन वक़्तु जेके बि क़ौमूं अॻिते आहिनि हुननि ॿारनि जी तालीम खे अहमियत ॾिनी आहे, पर असां वटि पाकिस्तान रोज़ानो जी बुनियाद ते पोइते थींदो वञे थो, जंहिंजो सभु ज़िम्मेवार न किरदार आहिनि। हिननि चयो आहे त जेकॾहिं हर सिंधी माण्हू हिकु ॿार जी ज़िम्मेवारी खणे त पढ़ियल लिखियल मुआशिरो जुड़ी सघे थो। उस्ताद जेकॾहिं रंग नस्ल मज़हब खे हटाए करे सिर्फ़ तालीम खे मक़सद बणाए पढ़ाए त इनकलाब जा पेचरा खुलंदा वेंदा, जंहिंमें माउ जो किरदार बि अहम आहे। स्कूल खां पहिरीं संदसि तरबियत माउ जे हंज में थींदी आहे। तइलीम दोस्त रहमतुल्लाह चयो आहे त जेकॾहिं बुनियादी नुक़्तनि ते गौर करियूं त पढ़ियल लिखियल क़ौम पैदा करे सघूं था। हिन चयो आहे त हाई स्कूलनि जे लाइ डिजिटल साइंस लैब खोलियूं वञनि, खस्ता हाल इमारतुनि जी हंगामी बुनियाद ते नए सर तइमीर कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।